दोस्तों, क्रिप्टो करेंसी के बारे में जेके फ्रॉड थियनि था उहे तमामु घणा आमजाम थी विया आहिनि ऐं मूं सां हिकिड़ो फ्रॉड थियो जेको मां अॼु तव्हां सां शेयर करणु चाहियां थो। मूंखे हिकिड़े व्हाट्सएप ग्रुप में एडमिट कयो वियो, यानी जॉइन करायो वियो, बग़ैर पुछण जे ऐं बग़ैर कंहिं इजाज़त जे। उन व्हाट्सएप ग्रुप में जेके बि मेंबर्स हुआ से डिफरेंट मुल्कनि जा हुआ, पर मोस्टली यूके जा हुआ ऐं उन में हू पंहिंजे करंसीज़ जो, यानी पंहिंजे जेको उन्हनि खे क्रिप्टो में फ़ाइदो थी रहियो हो उन जो सबूत ॾेई रहिया हुआ। त हिकिड़ो एजेंट हो थॉमस बिली, जेको crypto.com या मुख़्तलिफ़ जॻहियुनि तां हिकिड़ो अहिड़ो सॉफ्टवेयर हलाए रहियो हो जंहिं सॉफ्टवेयर जे ज़रिए क्रिप्टो जूं करंसीज़ ख़रीद करे सघजनि थियूं ऐं विकिणी सघजनि थियूं। ऐं हू अहिड़ा टाइम उन्हनि मेंबर्स खे ॾींदो हो जंहिं टाइम ते हू उहो क्रिप्टो करेंसी हुनखे चवंदो हो हीअ फलाणी तव्हां ख़रीद करियो ऐं उहा मिंट में या 2 मिंटनि जे अंदरि उहो पैसा जेके उन में विझिबा हुआ त उहे 200%, कॾहिं 100%, कॾहिं 20%, कॾहिं 50% वधी वेंदा हुआ ऐं पोइ वरी उहे पैसा उन्हनि खे हू वापसि बि कंदो हो। मां हिन ग्रुप खे जॉइन कयो। ईअं त केतिरा ई माण्हू आहिनि जेके ग्रुप्स में माण्हू खे विझंदा रहंदा आहिनि ऐं जॉइन कराए छॾींदा आहिनि, मूंखे को फ़र्क़ु न पवंदो आहे। ऐं उहे पॉलिटिकल हूंदा आहिनि, कोई लिटरेरी हूंदा आहिनि, कोई जेको आहे सो कमर्शियल हूंदा आहिनि, त उहे हलंदा रहंदा आहिनि। मां ॾिसंदो पियो आहियां त उन जूं एक्टिविटीज़ कहिड़ियूं आहिनि। मूंखे आदत न आहे त मां रिफ्यूज़ करियां। सो जॾहिं इहो मां जॉइन कयो या मूंखे जॉइन करायो वियो त मां ॾिठो पिए त उन में माण्हुनि सबूत बि ॾिना त उन्हनि खे केतिरो फ़ाइदो पिए थियो ऐं माण्हुनि इहे सबूत बि ॾिना त उन्हनि खे कीअं मिलियोनियर बनायो पियो वियो। ऐं हिकिड़े माण्हू ॿुधायो त असां फिनेंशियली फ्रीडम अख़्तियार करे वरिती। ऐं कुझु माण्हू पंहिंजे सैरो सियाहत जा सबूत ॾियणु लॻा। कोई औरत आहे जेका बोट में पई घुमे ऐं ॾेखारे पई त आउं स्वीडन खां निकितसि ऐं अमेरिका पहुची वियुसि, बोट एतिरो पैसो अची वियो जो आउं हाणे जेको आहे सो शिप में घुमी पई सघां ऐं सॼी दुनिया घुमी पई सघां। कोई मर्द ॾेखारीनि पिया त उहो हिकिड़ो अहिड़ी 80,000 पाउंड्स जी, 100,000 पाउंड्स जी कार वरिती ऐं उन कार में जेको आहे सो घुमे पियो ऐं उन हिकिड़ो बहितरीनु माना लाइफ स्टाइल हुनजो अहिड़ो थी वियो जो हू रिच थी वियो ऐं हुनखे दुनिया जी का परवाह कोन हुई ऐं हुन ॾेखारियो पियो त इहो सभु कुझु जेको आहे सो इन क्रिप्टो जे ज़रिए हुन हासिलु कयो, यानी इन एजेंट जे ज़रिए। उन एजेंट जो नालो थॉमस बिली हो। थी सघे थो इहो ज़ाहिर आहे त हिकिड़ो आर्टिफिशियल नालो हो ऐं उनजी हिकिड़ी कोऑर्डिनेटर हुई, उनजो नालो डायना हो। इहे सभु आर्टिफिशियल नाला हुआ ऐं हुननि वटि हिकिड़ा उन्हनि जे ग्रुप जा जेके नंबर बि हुआ। ऐं मां सम्झो त शायदि ही वाकई को वॾो को बहितरीनु ग्रुप हूंदो ऐं रोज़ानो तक़रीबन महीनो खनि अहिड़े क़िस्म जूं पोस्टिंग्स ईंदियूं रहियूं जो आउं उन्हनि मां मुतासिर थींदो रहियुसि। ऐं हिकिड़े ॾींहुं पोइ मूं उनखे डायना खे, यानी जेका हुनजी कोऑर्डिनेटर हुई, उहा उन में चवंदा रहंदा त तव्हां कोऑर्डिनेटर सां कॉन्टेक्ट कयो, हू तव्हांजो अकाउंट खोलींदी, यानी हुनजे एजेंट जो अकाउंट खोलींदी ऐं उन अकाउंट खे पोइ तव्हां रन कयो। पोइ मां हुन डायना सां कॉन्टेक्ट कयो त मां हिन में ट्राई करणु चाहियां थो। त हुन चयो त फस्ट ट्राई जेका तव्हां करे सघो था उहा घटि में घटि 500 पाउंड जी हूंदी। मां हुनखे चयो 500 पाउंड त तमामु घणा आहिनि, मां 100 पाउंड खनि ट्राई करणु थो चाहियां। त हुन चयो न, 100 पाउंड ते तव्हां ट्राई नथा करे सघो, छाकाणि जो मां डेली उन में जेका तब्दीली ईंदी हुई या जेके उन में पैसा हू कमाईंदा हुआ माण्हू, त मां डेली उन में ॾिसंदो हुउसि त हुनजा 500 जा के 1500 थी वेंदा हुआ, के 1000 या 3000 थी वेंदा हुआ। त आउं चवंदो हुउसि हिकिड़े ॾींहं में यार 1000 पाउंड मां 3000 थी था वञनि। वरी उहे पंहिंजा सबूत बि ॾेखारींदा हुआ ऐं वरी पंहिंजूं उहे सरगर्मियूं बि ॾेखारींदा हुआ त हुन पैसे मां हुन केतिरो मिलियोनियर थी विया। मां चयो यार, ही त महीने ॿिनि में माण्हू मिलियोनियर थी वेंदो, पोइ एतिरी जेका महिनत करियूं था छा जे लाइ पिया बाक़ी ज़िंदगीअ में महिनत करियूं। बहरहाल मां सोचियो त मां 500 पाउंड हुन में विझां थो ऐं जॾहिं 500 पाउंड मां हुन में विधा त शाम जो जेॾीमहिल हू सिग्नल ॾींदो हो पंहिंजे एजेंट जे, माना पंहिंजे सॉफ्टवेयर जे ज़रिए सिग्नल ॾींदो हो त हिन सिग्नल में तव्हां वञो ऐं हीअ फलाणो करंसी ख़रीद करियो ऐं उहा पोइ उन में इहो बि हूंदो हो त तव्हां 2 मिंटनि खां पोइ उनखे ऑफ करे छॾियो त उहो 2 मिंटनि खां पोइ ऑफ थी वेंदी हुई
ऐं उहो 2 मिंटनि जे अंदरि उहे पैसा जेके आहिनि से डबल या ट्रिपल थी वेंदा हुआ। बहरहाल मां शाम जो 500 पाउंड उन में विधा ऐं 500 पाउंड शाम जो उन सॉफ्टवेयर जे ज़रिए 1500 थी विया ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी ऐं ॾाढो मूं चयो यार हीअ त वाह जो आहे ज़बरदस्त आहे। बहरहाल मां थोरो एहतियातन सोचियो पियो त हीअ मतां ब्लफ न हुजे या स्कैम न हुजे, त पोइ मां ॿिए ॾींहं ते या 2-3 ॾींहंनि खां पोइ डायना खे चयो त मां इहे पैसा फ़िलहालु वापसि वठणु थो चाहियां, पोइ वरी ॿिया वधीक करे विझंदुसि। उन चयो का ॻाल्हि कोन्हे, तव्हां भले वापसि वठो। ऐं पोइ मां उहे 1500 पाउंड वापसि कढाया ऐं वरी पोइ 2-3 ॾींहंनि खां पोइ जेको आहे सो हिन ग्रुप जो मां मेंबर रहियुसि काफ़ी वक़्तु। 2-3 ॾींहंनि खां पोइ वरी 1000 पाउंड खनि विधा ऐं उहे 1000 जेके आहिनि से 3000 थी विया। जॾहिं 3000 थी विया त मां वरी सोचियो त थोरो अञा बि हिननि खे एग्ज़ामिन कजे ऐं मां चयो त भला मां कुझु पैसा कढाइणु चाहियां थो। बहरहाल उहो जेका हुननि ट्रांसफ़र रखी हुई उहा हिकिड़े लीगलाइज़्ड एजेंट जे ज़रूरु रखी हुई, छाकाणि लीगलाइज़्ड एजेंट जेके आहिनि से मशहूरु आहिनि काफ़ी, ख़ासि तौर ते crypto.com हिकिड़ो लीगलाइज़्ड एजेंट आहे, उन जे थ्रू हुई। ऐं ॿियो जेको आहे सो जीअं बियांका आहे ऐं ॿिया बि कई आहिनि, जेको KTN आहे ऐं ॿिया 3-4 जेके आहिनि से एजेंट आहिनि जेके लीगलाइज़्ड आहिनि ऐं जेके आहिनि से अथोराइज़्ड आहिनि। त मां crypto.com जे ज़रिए पैसा सॼा ट्रांसफ़र कंदो हुउसि। पोइ मां वरी उहे जेको आहे 1000 पाउंड वरी विधा, उहे 3000 थिया, 4000 थिया। वरी हिकिड़े ॾींहुं बहरहाल पैसा मां कुझु वधीक विधा जेके पोइ 8000 थी विया ऐं ईअं सिलसिलो हलंदो रहियो ऐं मुंहिंजो ट्रस्ट डेवलप थी वियो, जेको हुननि जो मक़सदु इहो हो त हू ट्रस्ट डेवलप कनि। ऐं जॾहिं मुंहिंजो ट्रस्ट डेवलप थी वियो त पोइ हुननि हिकिड़ी स्कीम इंट्रोड्यूस कई त हीअ स्कीम आहे, इन में जेको बि माण्हू विझंदो उहो असां हिकिड़नि फाइनेंशियल इन्वेस्टर्स खे हिन में शामिलु कयो आहे। हिकिड़ी करंसी सेल थींदी ऐं उहो जेको आहे सो तक़रीबन 300 खां 800% पैसा वधी वेंदा। पर हुननि हुन में इहो शर्त रखियो त इहा जेका ट्रांसफ़र हूंदी उन जे लाइ विथड्रॉल जेको आहे सो महीने खनि जे लाइ तव्हांजो बंदि हूंदो। त मां चयो त इहो त ज़बरदस्त आहे। बहरहाल महीने में एतिरो को मसइलो कोन हो, पर हुननि चयो त उन जे लाइ फर्स्ट इन्वेस्टमेंट 50000 पाउंड आहे। त मां चयो 50000 पाउंड त मूं वटि कोन आहिनि, मां किथां करे सघां थो। मूं वटि 7000 पाउंड उनजे अकाउंट में पिया ऐं मां चयो त मूं वटि एतिरा पैसा कोन आहिनि, मां नथो हिन में पार्टिसिपेट करे सघां। त हुननि पोइ मूंखे चयो त तव्हां हीअं करियो जो तव्हां 13000 पाउंड जमा करियो, त पोइ 13000 में असां तव्हांखे हिकिड़ी अहिड़ा सिग्नल ॾींदासीं जंहिंमां उहे 50000 थी वेंदा, पोइ तव्हां हिन में पार्टिसिपेट करण जे लाइक़ु थी वेंदा। त मूं वटि 7000 पाउंड हुआ त मां 6000 पाउंड कुझु माण्हुनि खां उधारा वठी उनखे 13000 कया, यानी कंहिंखां 2000 वरिता, कंहिंखां 4000 वरिता ऐं मां उन्हनि खे चयो त मां तव्हांखे उन में बाक़ी 15 ॾींहं हुआ, मां चयो 15 ॾींहंनि जे अंदरि मां तव्हांखे वापसि करे छॾींदुसि। ऐं उहे 13000 जॾहिं मां हुन में विधा त हुन मूंखे शाम जो सिग्नल्स ॾिना जंहिंसां उहे जेके आहिनि से 13000 50000 थी विया। वरी ॿिए ॾींहं ते हुन सिग्नल्स ॾिना जंहिंमां उहे 50000 2 लख पाउंड थी विया। ऐं उहे जेके आहिनि से बहरहाल मां ॾाढो ख़ुशि हुयुसि त 2 लख पाउंड आहिनि ऐं उन डेट जो इंतज़ारु पियो कयोसीं जंहिं ते हुननि उहा स्कीम रखी हुई। पोइ जॾहिं उहा स्कीम थी त उहे जेके पैसा उहे 2 लख पाउंड मां $1.96 मिलियन थी विया। हू डॉलर्स में थींदा, पोइ वरी पाउंडनि में माण्हू खे चेंज कराइणो पवंदो हो। जॾहिं $1.96 मिलियन थी विया त मां ॾाढो ख़ुशि थियुसि ऐं बाक़ाइदा नचियुसि टिपियुसि, यार हाणे त मिलियनर थी वियासीं, हाणे जेको आहे सो फ्रीडम ऑफ फाइनेंस अची वई ऐं हाणे असांखे को फ़िक्रु कोन्हे, ज़िंदगी गुज़रंदी फर्स्ट क्लास। ऐं मां उन्हनि खे चयो त मां 8 अगस्त 2024 उनजो डेट हुई त उन ते तव्हां विथड्रॉ करे सघो था। पोइ मां विथड्रॉ जी जेका आहे सा रिक्वेस्ट ॾिनी कि तव्हां विथड्रॉ कयो, मुंहिंजो हीअ पैसा मां विथड्रॉ करणु थो चाहियां। त उन ते हुननि चयो त विथड्रॉ करण जी फ़ी आहे 2% ऑफ द टोटल अमाउंट। तव्हांजे $1.96 मिलियन जी 2% तव्हां जमा करायो, जेके तक़रीबन 40000 या 50000 पाउंड थिया पिए, उहे तव्हां जमा करायो त पोइ तव्हांखे असां हीअ पैसा ॾींदासीं। मूं चयो विथड्रॉल फ़ी तव्हां छा जे लाइ था रखो, तव्हां जेको आहे सो मुंहिंजो जेको अमाउंट आहे उन मां तव्हां 2% विथड्रॉल फ़ी जेको आहे कटे छॾियो। चई न, ईअं कोन्ह थींदो आहे, तव्हांखे विथड्रॉल फ़ी ॾियणी पवंदी। बहरहाल उन ते मूंखे वॾो शक थियो ऐं मूं सोचियो त हीअ जेके आहिनि से माना ब्लफ आहे ऐं हीअ माना हाणे इहे बि जेका विथड्रॉल फ़ी आउं ॾींदुसि उहे बि हली वेंदी। बहरहाल मूं वटि हुआ बि कोन 40-50 हज़ार पाउंड,
पोइ मां हुननि खे चयो त तव्हां भला हीअं करियो, मुंहिंजा £1,00,000 तव्हां घटि में घटि रिलीज़ करियो, बाक़ी वरी पोइ बाद में ॾिसंदासीं। तॾहिं बि हुननि चयो त £1,00,000 तव्हांजा असां एप्रूव करियूं था, मगर लख जो जेको 2% थिए थो उहो ई तव्हां पहिरीं जमा करायो, यानी £2,000 तव्हां जमा करायो त उहो लख तव्हांजो शाम जो अची वेंदा। बहरहाल मां ॾिठो त इहो सॼो ब्लफ आहे, कूड़ आहे, ऐं पोइ मां इन ॻाल्हि जी वधीक इन्वेस्टिगेशन कई ऐं ॾिठुमि त इहो स्कैम हो। ऐं 3 महीननि जे अंदरि उहो माण्हू जेको आहे, जेको हुन एजेंट जेका वेबसाइट खोली हुई ऐं जेको लिंक खोलियो हुई, जंहिं लिंक जे ज़रिए असांखे असांजा पैसा मल्टीप्लाए थींदा हुआ, उहो लिंक ई डिलीट थी वियो, हुननि जी वेबसाइट बि डिलीट थी वई, ऐं हुननि पंहिंजो व्हाट्सअप ग्रुप जेको आहे उहो बि वरी उन मां मूंखे रिमूव करे छॾियो, छाकाणि जो मूं हुननि जे ख़िलाफ़ु लीगल एक्शन खणण जी दावा कई। मां चयुसि मां त तव्हांजे ख़िलाफ़ु एक्शन खणंदुसि, त उन मां मूंखे कढी वरी ॿियो ग्रुप खोलियुमि। ऐं पोइ मूं ॾिठो त उहो जेको आहे सो हू तक़रीबन माना हर 3 महीने ते हिकु नओं ग्रुप पे खोलियो, ऐं हर 3 महीने ते माण्हुनि खे उन्हनि एड पे कयो, ऐं उन्हनि माण्हुनि जी हुन जेको आहे सो मतिलबु हुननि माण्हुनि खे बेवकूफ़ पे बनायो, ब्लफ पे कयो, हुनखे स्कैम पे कयो। सो बहरहाल आउं हुनजो शिकार थियुसि। पोइ मां चयो त मां छा करियां, पोइ मां पुलिस में रिपोर्ट कई, हिते जंहिंखे एक्शन फ्रॉड चवंदा आहिनि, ऐं एक्शन फ्रॉड में मां बाक़ाइदा सॼा हुनजा सबूत ॾिना, पंहिंजा ट्रांज़ेक्शन्स ॾेखारिया उन्हनि खे, ऐं गॾोगॾु जेको आहे सो crypto.com जा ट्रांज़ेक्शन्स ॾेखारिया। हुननि जे व्हाट्सअप ग्रुप जी जेका सॼी टॉक हुई, यानी जेका उन में डिस्कशन थी, उहा सॼी मूं पाण वटि सेव करे रखी हुई, उहा बि मां हुननि खे ॾिनी। उहा एक्शन फ्रॉड वारनि मूंखे हिकिड़े ॾींहुं फ़ोन कई, पुलिस जी का ऑफिसर हुई, उन मूंखे चयो त हीअ जेके माण्हू आहिनि इहे हिन मुल्क में कोन्हनि, हिननि खे असां अरेस्ट नथा करे सघूं, छो जो हू पंहिंजो जेको ग्रुप आहे उहे कंहिं ॿिए मुल्क में किथे के वेठा आहिनि, उतां हू सभई साॻिया माण्हू आहिनि, यानी जिन माण्हुनि इहो पे ॾेखारियो त आउं कार पियो वठां, जिन माण्हुनि इहो पे ॾेखारियो त आउं बोट में पई घुमां, जिन माण्हुनि इहो पे ॾेखारियो त आउं फ्रांस में पई घुमां, ऐं जिन माण्हुनि इहो ॾेखारियो त आउं मिलियनर थी वियो आहियां, उहे सभु हिकिड़ा ई माण्हू हुआ, 5-6 माण्हू जिन उहे व्हाट्सअप जेको से अकाउंट खोले ऐं कंहिं आइलैंड में किथे कमरे में वेही इहो स्कैम पे खेॾियो। सो चई त इहो पुलिस यूके जे अख़्तियार में कोन्हे, असां हुननि खे अरेस्ट नथा करे सघूं, असां हुनखे फाइंड आउट बि नथा करे सघूं। त मूं चयो तव्हां इंटरपोल में जेको आहे सो कंप्लेन करियो, त जीअं इंटरपोल वारा इन में माना असांजी मदद कनि। त हुननि चयो त कानून आहे त जेकॾहिं जेसिताईं को मिलियंस में को फ्रॉड न हुजे, तेसिताईं इंटरपोल खे नथो करे सघिजे, पर बहरहाल मुल्क में हिकिड़ो कानून आहे त जंहिं माण्हूअ सां फ्रॉड थिए थो उन जी जेका रिकवरी आहे उहा बैंक तव्हांखे ॾेई सघे थी। त तव्हां पोइ बैंक खे जेको आहे सो रिक्वेस्ट करियो त मूंसां ही फ्रॉड थियो आहे ऐं हिन फ्रॉड जे ज़रिए तव्हां इहे पैसा वापसि करायो। त बहरहाल पोइ मां बैंक खे रिक्वेस्ट कई, बैंक चयो त तव्हां सां फ्रॉड कोन थियो आहे, तव्हां जेको आहे तव्हांखे ॿुधायो वियो हो, तव्हां ही पैसा जॾहिं ट्रांसफर पे कया तॾहिं बैंक वारनि तव्हांखे फ़ोन कई हुई, ऐं तव्हां हिननि फ़ोन ते हुननि खे चयो त न मूंखे यकीन आहे त हीउ पको जेको आहे सो मूंसां फ्रॉड कोन थियो आहे, ऐं मुंहिंजी मर्ज़ी आहे हिन में, तव्हां पैसा हुन में शामिलु कयो, छो जो मूंखे केतिरनि ई दोस्तनि चयो त इहो जेको मल्टीप्लाए करे पैसा तव्हांखे ॾेखारिया था वञनि, यानी सम्झो $2 लख थी विया, केॾीमहिल $3 लख थी विया, त उहे $3 लख USDT जेको आहे उहे रुॻो पैसा ॾेखारण जा आहिनि, उहे मिलण जा न आहिनि। मूंखे केतिरनि ई माण्हुनि चयो जेके क्रिप्टो जा कुझु दोस्त हुआ, इंडियन कुझु हुआ, मूंखे पंहिंजे पुट बि चयो त इहा ग़लति कमु पिया करियो तव्हां पापा, इहो ग़लति आहे, पर मां सभिनी जी कोन ॿुधी, मां अंध जे घोड़े ते सवार हुयुसि, ऐं मां हुननि खे चयो त इहो वाक़ई सही हो, त मूंखे बैंक वारनि रिक्वेस्ट कई, पर मां हुन वक़्तु उन्हनि जी ॻाल्हि न ॿुधी। बैंक वारनि चयो हिन में असांजो कोई वास्तो कोन्हे, तव्हांखे असां रिक्वेस्ट कईसीं, तव्हांखे ॿुधायोसीं त इहो फ्रॉड हूंदो, मगर तव्हां असांजी न ॿुधी। पोइ वरी मूंखे पुलिस जे माण्हुनि मूंखे इहो रिक्वेस्ट मूंखे गाइडेंस ॾिनी हुई त तव्हां पोइ जेकॾहिं बैंक इनकार करे त पोइ तव्हां ओम्बड्समैन खे रिक्वेस्ट कजो। पोइ मां वरी ओम्बड्समैन खे रिक्वेस्ट कई आहे, उन्हनि बि जेको आहे सो प्रोसीजर उनजे हिकिड़े केस वर्कर प्रोसीजर फॉलो कयो, ऐं पोइ उन मूंखे उहो मुंहिंजो केस उन बि रिजेक्ट करे छॾियो,
ऐं हाणे मां वरी जेको हुननि जो हेड आहे ओम्बड्समैन सर्विस जो उनखे अपील कई आहे ऐं इंतज़ारु पियो करियां त हू जजमेंट ॿुधाए। मां सिर्फ़ु इहो ॿुधाइणु थो चाहियां दोस्तनि खे त हिन दुनिया में स्कैम्स तमामु घणा वधी विया आहिनि ऐं न सिर्फ़ु क्रिप्टो में मगर टिकटॉक ते केतिरियूं छोकिरियूं लव स्कैम करे मर्दनि खे स्कैम पियूं कनि, केतिरा ई मर्द जेको आहे शादीअ जे आसिरे में शाहूकार छोकिरियुनि खे ऐं औरतुनि खे स्कैम पिया कनि ऐं डिफरेंट नमूने सां हू पैसे जो आसिरो ॾेई ऐं ट्रस्ट डेवलप कनि था ऐं पहिरीं उहे पैसा उन्हनि खे वापसि ॾियारीनि बि था, कुझु अमाउंट ॾियारीनि था जीअं हुनजो ट्रस्ट डेवलप थिए ऐं पोइ जॾहिं ॻाल्हि लखनि में या मिलियन्स में पहुचे थी त पोइ हू गुम थी वञनि था। तंहिंजे करे तव्हां ख़बरदार रहो त कंहिं बि एजेंट सां या कंहिं बि अहिड़े माण्हूअ सां लह विचड़ न करियो जंहिंखे तव्हां फिज़िकली न ॾिठो हुजे ऐं जेकॾहिं तव्हां का लह विचड़ करियो बि त उन सां तव्हां घटि में घटि राइटिंग में हिकिड़ो एग्रीमेंट करियो ऐं उन एग्रीमेंट में उन जी शनाख़्ती कार्ड जी कापी जेकॾहिं पाकिस्तानी आहे त, पर जेकॾहिं यूके या कंहिं ॿिए मुल्क जो माण्हू आहे त उनजी पासपोर्ट जी कापी वठो ऐं उहो पासपोर्ट नंबर लिखो, उनजी रेजिडेंशियल एड्रेस लिखो ऐं उन्हनि जा अकाउंट नंबर्स वठो, उनखां पोइ को बिज़नेस करियो। हीउ जेको मेलाफाइड बिज़नेस आहे स्कैम्स जो उहो इलाही वधी वियो आहे ऐं उनखां तव्हां ख़बरदार रहो। त इहो मूं सोचियो त इहो हिकिड़ो नंढो मूंसां हिकिड़ो ज़िंदगीअ में वाक़ियो थियो आहे, उहो आउं तव्हां सां शेयर कयां।